ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकरू खां। GSN माग पारां सिंध में पानी खोट खिलाफ सोशल हाउस मीडिया सेंटर मीरपुर साकरू आॾो एहतजाज। GSN माग तालका साकरू के सदर मुर्तजा लाशारी, सागर मला, गुलजार शाह बुखारी, नवीद खलीफो, कालू कशी समाजी अगवान जुल्फकार कलमती की अगवानी में एहतजाज। पानी खोट खिलाफ सख्त नारेबाजी। सिंध में पानी की खोट ते शिदत अख्तियार करे वही है। सिंध सरकार रुगो कूड़ा ड्रामा करे रही है। सिंध तोड़े लाड़ पट्टीअ में फसल सुकी तबाह थी विया आहिनि। जानवर उञ विघे मरी रहिया आहिनि। केर भी नोटिस वठण लाइ तैयार न आहे। पंजाब जो मुकम्मल पानी ते कब्ज़ो आहे। पानी की विरछ सही नमूने न हुजण करे सिंध सुकी रही है। उन्हनि चयो त हिक साज़िश तहत सिंध जो पानी बंद करे हिते जुल्फकार आबाद जहिड़ा मनसूबा जोड़े धारनि खे आबाद करणु चाहिनि था। उन्हनि जी साज़िश खे कंहिं भी सूरत में कामयाब करणु न ॾिबो। सिंध जो बचो बचो पंहिंजे वतन जी वारसी कंदो। रिपोर्ट करे रहिया परवेज़ अयाज़ अली कबूल, बे न्यूज़ मीरपुर साकरू।